हिन वीडियो में असां छा कंदासीं त असां सेट ए ऐं सेट बी जे विच में डिफरेंस यानी फ़र्क़ु कढण जी कोशिशि कंदासीं। ऐं असां जेको सेट ए आहे इहो असां अॻु में लिखी छॾियो आहे ऐं सेट बी बि लिखी छॾियो आहे। हाणे सेट ए असां लिखूं था त सेट ए में असां वटि जेके एलिमेंट्स आहिनि उहे आहिनि नंबर्स। ऐं असां इन नंबर्स जी जॻह ते माण्हुनि जा नाला बि खणी सघूं पिया, मशहूरु शयूं खणी सघूं पिया, जानवर बि खणी सघूं पिया, माना खोड़ शयूं खणी सघूं पिया, पर नंबर्स आसान आहिनि इन करे असां नंबर्स खयासीं। त हाणे असांखे सेट ए मां सेट बी खे माइनस करिणो आहे, यानी ए माइनस बी करिणो आहे। इन ॿिनि जो असांखे डिफरेंस कढणो आहे। ऐं डिफरेंस कढण में असां ईअं कंदा आहियूं त जेके बि एलिमेंट सेट ए में हूंदा आहिनि उन्हनि मां सेट बी वारा एलिमेंट्स जेके साॻा हूंदा आहिनि उहे कटे छॾींदा आहियूं। ऐं उनखां पोइ जेको सेट ए में जेके बि एलिमेंट्स बचंदा आहिनि असां उहे लिखंदा आहियूं। मतिलबु ए मां बी खे कट करिणो आहे। हाणे अचो त ॾिसूं, हाणे 5 असां वटि सेट ए में आहे ऐं सेट बी में न आहे, ऐं 3 सेट ए में आहे ऐं सेट बी में न आहे। यानी 5 ऐं 3 असां जेके सेट ए जा एलिमेंट्स आहिनि असां हेठि लिखी सघूं था। त 5 बि लिखूं था ऐं उनखां पोइ असां 3 बि लिखूं था। ऐं उनखां पोइ 17 ॾिसो त सेट ए में आहे ऐं सेट बी में बि आहे। यानी 17 उहो अंग आहे जेको कटिजी वेंदो ऐं हेठि न लिखिबो, छाकाणि त उहो बी में मौजूदु आहे। ऐं उनखां पोइ 12 ॾिसूं त 12 न आहे बी में, त 12 लिखंदासीं। ऐं उनखां पोइ 19 ॾिसो त 19 ए में बि आहे ऐं बी में बि आहे, यानी 19 कटिजी वेंदो त असां वटि सिर्फ़ु इहे 3 अंग बचंदा। त हाणे ए कट बी जेको आहे असां वटि इहो सेट ठही वेंदो जंहिंमें 5, 3 ऐं 12 आहे। ऐं तव्हां हिनखे ईअं सम्झी सघो था त सेट ए जा उहे एलिमेंट्स जेके सेट बी में मौजूदु न आहिनि उहे ए माइनस बी में लिखिबा आहिनि। ऐं तव्हां हिनखे ॿिए तरीक़े सां इन सां बि सम्झी सघो था त उहे एलिमेंट्स जेके ए में मौजूदु आहिनि ऐं बी में बि मौजूदु आहिनि त उहे कटे करे जेके ए में बचंदा असां उहे लिखंदासीं। त मतिलबु बी जेको आहे उहो असां सबट्रैक्ट कंदासीं, कट कंदासीं सेट ए मां। बी सबट्रैक्टेड फ्रॉम सेट ए। तव्हां हिनखे ईअं बि सम्झी सघो था, या तव्हां हिनखे ईअं बि सम्झी सघो था त रिलेटिव कॉम्प्लीमेंट, मां रिलेटिव जी स्पेलिंग सही सां लिखां त रिलेटिव कॉम्प्लीमेंट ऑफ सेट बी इन ए, यानी मुमासिली फ़र्क़ु ॿिनि सेटनि जे विच में जेको हूंदो आहे उहो असां उहो बि सम्झी सघूं था असां इन माइनस वारी साइन खे। यानी असां सेट ए मां सेट बी खे कट था कयूं या कॉम्प्लीमेंट था कयूं सेट बी खे सेट ए मां। ऐं कॉम्प्लीमेंट जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहे शयूं जेके सेट बी में मौजूदु न आहिनि ऐं सेट ए में मौजूदु आहिनि। हाणे तव्हां चई सघो था त सेट बी में त अलाए केतिरियूं शयूं आहिनि जेके मौजूदु न आहिनि, अलाए केतिरा अंग आहिनि जेके मौजूदु न आहिनि। जीअं हाणे सेट बी में असां वटि नारंगी मौजूदु न आहे, या को रंग मौजूदु न आहे, को माण्हू मौजूदु न आहे। पर असां हिते उन्हनि शयुनि जे बारे में था ॻाल्हायूं, उहो एब्सोल्यूट कॉम्प्लीमेंट थी वेंदो आहे। हिते असां सिर्फ़ु उन्हनि अंगनि जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं जेके सेट बी में मौजूदु न आहिनि पर सेट ए में मौजूदु आहिनि। यानी उहे अंग जेके सेट बी में न आहिनि पर सेट ए में आहिनि, त उहे आहिनि 5, 3 ऐं 12। ऐं जॾहिं तव्हां हिनखे ईअं ॾिसंदव त बी ए मां कट थियल आहे, तव्हां ईअं चई सघो था त बी में त 17 हुयो जेको असां ए मां कट कयोसीं, ऐं बी में 19 हुयो असां उहो बि ए मां कट कयोसीं, पर 6 जो छा थियो? 6 त ए में हुयो ई कोन ऐं असां उहो 6 काॾे कयोसीं? 6 छा कट न थींदो? त हाणे असां ईअं चई सघूं था त को अहिड़ो सेट जंहिंमें 6 अॻु में मौजूदु ई न आहे उन मां असां 6 कटींदासीं त उन सेट ते को बि फ़र्क़ु न पवंदो। जीअं हाणे अगरि ए में हाथी मौजूदु न आहे ऐं ए मां मां हाथी खे कट कयां, त ए में जॾहिं हाथी आहे ई न त ए मां हाथी कीअं कट कबो? त 6 बि ईअं ई आहे ऐं उहो 6 कट न थींदो ऐं उन ए ते को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं ए माइनस बी में असां वटि उहे अंग कटिबा जेके ए ऐं बी ॿिन्हिनि में मौजूदु आहिनि, ऐं ए में जेके बक़ाया अंग बचंदा उहे असां लिखंदासीं। ऐं हिन ए कट बी खे असां हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि लिखंदा आहियूं, उहो आहे जॾहिं असां हिन जे विच में इहा जेका स्लैश वारी साइन आहे या जेके असां डिवाइड वारी साइन सम्झूं, असां इहा डिवाइड वारी साइन बि कॾहिं कॾहिं ॾींदा आहियूं। ऐं इहा जेका डिवाइड वारी साइन आहे ए स्लैश बी, इहा बि बराबरि आहे ए कट बी जे, यानी ए डिफरेंस बी जे। यानी बी जा उहे एलिमेंट्स जेके ए में मौजूदु आहिनि उहे कटे करे असां ए खे लिखंदासीं, या रिलेटिव कॉम्प्लीमेंट ऑफ बी इन ए इहा साॻी इन जे ई बराबरि आहे। हाणे इहो थी वियो त हाणे अचूं था असां त बी स्लैश ए, या जेको बी डिफरेंस ए आहे या रिलेटिव कॉम्प्लीमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, उहो छा जे बराबरि थींदो? असां हिनखे बी स्लैश ए लिखूं था, ऐं जेको बी स्लैश ए आहे इहो बी माइनस ए जे बि बराबरि आहे। त असां बी माइनस ए बि लिखी सघूं था इन साॻे ई खे, छाकाणि त इहा साॻा ई ॻाल्हि आहे ऐं साॻियो ई अमल आहे। त हाणे इहो छा जे बराबरि थींदो? हाणे असांखे ख़बर आहे त ए माइनस बी में असां ए जा उहे एलिमेंट्स लिखिया हुयासीं जेके बी में मौजूदु न हुया। हाणे बी माइनस ए में असां बी जा उहे एलिमेंट्स लिखंदासीं जेके ए में मौजूदु न आहिनि, यानी असां बी मां ए खे कट कंदासीं
ऐं ए जा जेके बक़ाया एलिमेंट्स बचंदा असां उहे ख़ारिज करे छॾींदासीं। त हाणे बी में 17 हुयो ऐं ए में बि 17 हुयो, त इहो 17 न लिखिबो। ऐं 19 बी में बि हुयो ऐं 19 ए में बि हुयो, त 19 बि न लिखिबो। ऐं 6 हिकिड़ो अहिड़ो अंग हुयो जेको ए में बि मौजूदु न हुयो ऐं सिर्फ़ु बी में मौजूदु हुयो, यानी 6 असांजो इन सेट में लिखिबो। छाकाणि त 6 ई वाहिद उहो अंग आहे जेको बी में मौजूदु आहे ऐं ए में मौजूदु न आहे। इन खे सम्झण जे लाइ हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं त अगरि मां ए खे कट कयां, यानी ए डिफरेंस ए जेको बराबरि थींदो ए माइनस ए जे, त इहो छाजे बराबरि थींदो? हाणे असांखे ए मां ए खे कट करिणो आहे, यानी उहे अंग जेके ए में मौजूदु आहिनि उहे ई कट करणा आहिनि वरी असांखे ए मां ई। हाणे ए में बि उहे साॻा ई अंग आहिनि जेके असां ॿियो ए सेट हूंदो उन में बि उहे साॻा ई अंग हूंदा, यानी 5 3 17 12 19 सभु साॻा ई हुन में हूंदा। त असां वटि जेको सेट बचंदो उहो हूंदो एम्प्टी सेट, यानी ख़ाली सेट। ऐं अहिड़ो को बि अंग न हूंदो जेको ए जो ए मां कट न थिए। ऐं इन एम्प्टी सेट खे असां नल सेट बि चवंदा आहियूं, जेके असां इन निशानी सां शो कंदा आहियूं, 0 ॾेई करे उन मां काटा कंदा आहियूं। हाणे एम्प्टी सेट माना हिन में को बि अंग को बि एलिमेंट न आहे।